जी बिल्कुलु ईद उल अज़हा जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे छाकाणि जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद नमाज़ जेका आहे उहा बि थी वई आहे। उन खां पोइ जेको आहे सो माण्हुनि जेको आहे क़ब्रिस्ताननि जो रुख़ करे वरितो आहे छाकाणि जो ईद हूंदी ख़ुशियुनि जो त्योहारु आहे ऐं ईद हूंदी पंहिंजनि सां गॾु आहे। पर उहे माण्हू जिन जा पंहिंजा जेके हिन दुनिया मां हलिया विया आहिनि रुख़सत थी विया आहिनि उन ईद जे ॾींहं ते बि उन लाज़मी आहे उन्हनि जी यादि बि ईंदी आहे। उहे पंहिंजे प्यारनि खे जेको आहे सो हिते पूची जेको आहे सो गुल निछावर बि कनि था, किथे पाणी बि छणकाइनि पिया त किथे जेको आहे सो फातिहा खानी बि कनि पिया त किथे पंहिंजे प्यारनि खे यादि कंदे उन्हनि जी आख़िरी आरामगाह ते उहे लुड़क बि लाड़े वेही रहिया आहिनि। इन हवाले सां असां हिन वक़्तु जेको आहे कराची जे हिकु मक़ामी जेको आहे सो क़ब्रिस्तान में मौजूदु आहियूं जिथे ॾिसंदा हूंदो त मुंहिंजे पोयां तव्हांखे हीउ नज़र ईंदो हूंदो त मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ क़ब्रुनि ते पंहिंजे प्यारनि जी क़ब्रुनि ते अची हिते पहुता आहिनि त किथे गुल निछावर कया पिया वञनि त किथे पंहिंजे प्यारनि खे यादि करे रुड़क लाड़िया पिया वञनि। ऐं जेको आहे सो हीअ ईद जेका आहे ख़ुशियुनि जो त्योहारु हूंदो आहे उन हवाले सां ई पंहिंजे प्यारनि खे जेको आहे सो ईद जे ॾींहुं बि न विसारींदा ऐं हिते अची जेको आहे सो उन्हनि खे यादि कंदा आहिनि। जी।